अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पमार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, चौहर जमाली ऐं शाहबंदर के ॻंढींदड़ सतावाद जी मुख पुल जी 2 भेरा मरम्मत थियण बाद पुल में टियों भेरो खॾा पइजी विया आहिनि, जंहिंसां इरिगेशन इंतज़ामिया जी नाक़िस कारकर्दगी जी बदवाइकी थी वई आहे। सिंध ऑनलाइन टीवी चौहर जमाली जे रिपोर्टर कादिर कहर मौजू पुल में खॾा पवण करे लोड ऐं ॿियनि मुसाफ़िर गाॾियुनि जी आमद रफ़्त मुअतल थी वई आहे, जॾहिं त शाहबंदर जे साहिली इलाइक़े मां रोज़ाना सवें मण मच्छी, झींगा, केकड़ा ऐं हज़ारे मण सब्जियूं हिन पुल तां क्रॉस करे कराची ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वञनि थियूं। इन करे शाहबंदर जे अवाम लाइ तमामु घणी परेशानी जो सबबु बणिजी वियो आहे। इलाइक़े वासियुनि ज़िम्मेवार इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त पुल ॿीहर तामीर कराए परेशानीअ खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।